नाज़रीन, एक अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त काछे में मुसलसल ॿोॾवारी सूरत-हाल सबबि टंडो रहीम ख़ान, वाही बांदी ऐं ॿियनि इलाइक़नि में गैस्ट्रो जी बीमारी वबाई सूरत अख़्तियार करे वरिती आहे। गैस्ट्रो वेगे 4 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। काछे जे अक्सर इलाइक़नि में ॿारड़ा तोड़े वॾा गैस्ट्रो जहिड़े मूज़ी मर्ज़ में वठिजी विया आहिनि। इलाइक़ा पाणी में ॿुॾल हुजण ऐं शहर सां राब्ता कटियल हुअण करे ॻोठाणनि खे अस्पताल पहुचण जी बि सहूलियत मुयसर नाहे। टंडो रहीम ख़ान ऐं वाही बांदी में गैस्ट्रो वेगे 4 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौती ॿारड़नि में सनम, मुनीरा ऐं बिलावल शामिल आहिनि। काछे में गैस्ट्रो जी वबाई सूरत अख़्तियार करण बावजूदि इंतज़ामिया अञा ताईं उते मेडिकल कैंपूं बि क़ाइमु नाहे करे सघी, जंहिं ते सुञाण दोरियनि पारां सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। गुज़िरियल 10 ॾींहनि खां इलाइक़े में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल हुजण बावजूदि इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदा मुतासिरनि जी वाहनि लाइ न पहुता आहिनि, जंहिं करे काछे में वॾे जानी नुक़सान थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त काछे में मुसलसल ॿोॾवारी सूरत हाल सबबि टंडो रहीम ख़ान, वाही बांदी ऐं ॿियनि इलाइक़नि में गैस्ट्रो जी बीमारी वबाई सूरत अख़्तियार करे वरिती आहे। गैस्ट्रो वेगे 4 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। काछे जे अक्सर इलाइक़नि में ॿारड़ा तोड़े वॾा गैस्ट्रो जहिड़े मूज़ी मर्ज़ में वठिजी विया आहिनि। इलाइक़ा पाणी में ॿुॾल हुजण ऐं अक्सर राब्ता कटियल हुअण करे ॻोठाणनि खे अस्पताल पहुचण जी बि सहूलियत मुयसर नाहे। टंडो रहीम ख़ान ऐं वाही बांदी में गैस्ट्रो वेगे 4 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौती ॿारड़नि में सनम, मुनीरा ऐं बिलावल शामिल आहिनि। काछे में गैस्ट्रो जी वबाई सूरत अख़्तियार करण बावजूदि इंतज़ामिया अञा ताईं उते मेडिकल कैंपूं बि क़ाइमु नाहे करे सघी, जंहिं ते सुञाण दोरियनि पारां सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। गुज़िरियल 10 ॾींहनि खां इलाइक़े में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल हुजण बावजूदि इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदा मुतासिरनि जी वाहनि लाइ न पहुता आहिनि, जंहिं करे काछे में वॾे जानी नुक़सान थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे।